साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क जो बादशाह खे को सिकी लधो हिकिड़ो पुटु शहज़ादो ॼायो। शहज़ादो अॼु न सुभाणे अची वॾो थियो ऐं बादशाह जो नालो रखियो लल शहज़ादो। हाणे लल शहज़ादो जो नालो रखियो। शहज़ादी लैला जी ॻाल्हि ॿुधी त लैला शहज़ादी जेका आहे सो ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत ऐं सुहिणी आहे। सो शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ बादशाह खे त बाबा शादी आउं कंदसि शहज़ादी लैला सां। सो हिते बादशाह चवणु लॻो पंहिंजे पुटु लल शहज़ादे खे त बाबा ॻाल्हि ॿुध, इहा शहज़ादी लैला जेका आहे सो ॿिए कंहिं बादशाह जी धीअ उन बादशाह सां आहे पंहिंजी दुश्मनी। सो इहो संग रिश्तो कॾहिं बि कोन ईंदो, तुंहिंजी शादी हुन सां न थींदी। सो शहज़ादो लल जेको सो चवणु लॻो पंहिंजे पीउ बादशाह खे न शादी आउं कंदसि इन शहज़ादी सां कंदसि जेका लैला नालो आहे उनजो, ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत आहे। शहज़ादे लल जेको आहे सो उन जी ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो सो ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत इहा ॻाल्हि ॿुधी लल शहज़ादे सो उनखे सुख अचे ई न। सो नेठि पंहिंजे पीउ जी ॻाल्हि न ॿुधी ऐं राति जे टाइम में चढ़ियो घोड़े ते, कुझु खाधे पीते जो सामान खईं। हाणे निकितो उन बादशाही ॾांहुं जिते शहज़ादी लैला रहंदी हुई। हाणे शहज़ादी लैला जे मुल्क ॾांहुं रवानो थियो। हाणे हणंदो हणंदो पंधु कंदो नेठि अची उन बादशाही में पुॻो जेका शहज़ादी लैला जी बादशाही हुई, उते पुॻो। हाणे ख़बर पयसि त शहज़ादी लैला जेका आहे सो कंहिं मदरसे में पढ़े थी, कंहिं मुल्ला वटि। सो हाणे उन लल शहज़ादे खे ख़बर पई। लल शहज़ादो बि को पंहिंजो भेस बदिली करे आयो उन मुल्ला वटि उन मदरसे में। सो उहो लल शहज़ादो बि उते उन मदरसे में पढ़णु लॻो। सो हाणे लल शहज़ादो ऐं शहज़ादी लैला जी पाण में थी वई, उते मदरसो पढ़ंदा उते थी वई मोहबत। सो हाणे हिननि जी मोहबत तमामु गहरी थी वई। सो हिकु चकर शहज़ादी लैला आई पंहिंजे पीउ बादशाह वटि ऐं उनखे चवणु लॻी त बाबा शादी आउं कंदसि, उहो छोकिरो आहे मुंहिंजे मदरसे में पढ़े थो, उन सां शादी कंदसि, मूंखे ॾाढो वणे थो ऐं उन सां मुंहिंजी मोहबत आहे। सो बादशाह जी धीअ हिकिड़ी शहज़ादी लैला। सो बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। सो नेठि बादशाह उन लल शहज़ादे ऐं शहज़ादी लैला जी कराई शादी। हाणे ॿिन्हिनि जी शादी थी वई ऐं बादशाह उन्हनि खे हिकिड़ो महलात ठाराए उन में हिननि खे विहारियईं। ॿिन्ही ॼणनि खे कमिरो ॾेई छॾियईं, शहज़ादे लल खे ऐं शहज़ादी लैला खे। सो हाणे हिकु चकर बादशाह आयो पंहिंजी धीअ लैला वटि, शहज़ादी लैला वटि आयो ऐं चवणु लॻो त बाबा अॼु आउं वञा थो शिकार ते, मूंखे ॾाढो शिकार जो शौक़ु थियो आहे ऐं तुंहिंजे मुड़ुस खे गॾु वठियो थो वञा शिकार ते। सो हिते शहज़ादी लैला चवणु लॻी पंहिंजे पीउ बादशाह खे त बाबा भले ठीकु आहे, तूं मुंहिंजे मुड़ुस खे वठी वञ, पर हीअ आहे नाज़ुक मिज़ाज जो, ख़्याल जो आहे, हिन जो ख़्यालु रखजांइ ऐं हिन जी जांच वग़ैरह कजांइ त मतां हिनखे का तकलीफ़ न थिए। सो बादशाह चवणु लॻो संदसि धीउ खे त बाबा तूं परेशान न थी, कुझु बि न थींदो। सो हाणे बादशाह उन लल शहज़ादे खे वरितो। हाणे ॿई घोड़े ते चढ़िया, हिकिड़ो घोड़ो हुनजो हिकिड़ो घोड़ो हुनजो, सिपाही वग़ैरह त न आया। हाणे हीअ ॿई ॼणा नाठी ऐं सोरो आया शिकार जे हवाले सां जंग हिकिड़े में। सो काढ़ो तमामु जाम हुजे। सो बादशाह चवणु लॻो उन संदसि नाठी खे, लल शहज़ादे खे चवणु लॻो त हाणे काढ़ो तमामु जाम आहे, हीअ वणु आहे, हिन वण जी छांव में तूं हिते वेही आराम कर, आउं वञा थो शिकार करियां। सो उहो बादशाह वियो शिकार जे हवाले सां थोरो परियां जंग में। त एतिरे टाइम में हिकिड़ो देव पुॼी वियो उते, पंहिंजो भेस बदिली करे, पंहिंजो वेस बदिली करे उन लल शहज़ादे वटि पुॼी वियो। छा कईंजो, लल शहज़ादे खे खणी थियो रवानो। हाणे बादशाह खे त ख़बर न हुजे, बादशाह जंग मंझि शिकार वग़ैरह करे अची उन जॻह ते पुॻो, लल शहज़ादो हुजे ई न, संदसि नाठी हुजे ई न। हाणे बादशाह परेशान थी वियो। तो हिते उते ॻोल्हणु लॻो, जाम ॻोल्हियईं पर लाल शहज़ादे जो अतो न पतो। हाणे उन लाल शहज़ादे खे त देव खणी हलियो। सो हाणे बादशाह चवणु लॻो त हाणे मुंहिंजी धीअ खे आउं छा चवंदसि त लाल शहज़ादो ख़बर न आहे किॾां वियो हलियो। सो नेठि बादशाह मुंहुं लटकाए सिधो आयो पंहिंजे महल में, आयो धीअ वटि, धीअ खे ॻाल्हि करे ॿुधायईं त ख़बर न आहे तुंहिंजो मुड़ुसु अलाए किॾां वियो। शहज़ादी लैला खे त ॾाढो ॾुख थियो ऐं बेहोश थी किरी पई। सो नेठि हकीम तबीब बादशाह घुराया। सो उन शहज़ादी लैला खे होश में आंदो।
हाणे शहज़ादी लैला उन ॻणतियुनि में हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं न ॾींहं जो निंड न राति जो निंड न खाए न पीए। सो नेठि शहज़ादी लैला चवणु लॻी त आऊं वञा थी मुंहिंजे मुड़ुस जी तलाश में, मुंहिंजे मुड़ुस जी ॻोल्हा में। सो हुन कुझु छोकिरियूं वग़ैरह जेके हुनजूं साहेड़ियूं हुयूं, साहेलियूं जेके चइजनि सिंधी में पाण चवंदा साहेलियूं, जेके साहेड़ियूं सो उहे हुयूं, उन्हनि खे गॾु वरितईं ऐं घोड़नि ते चढ़ी कुझु इहो सामान वामान खईं, को तलवार को तीर वग़ैरह खईं। सो हाणे निकितियूं लैल शहज़ादे जी तलाश में। हाणे हणंदे हणंदे पंधु कंदे कंदे हिकिड़ी जॻह ते शहज़ादी लैला पुगी। सो उते हिकिड़ी परीअ बीठी हुजे, उन कहिड़ी किनारे कपर ते बीठी हुजे, हिकिड़ो वणु हुजे, उते परी वेठी हुजे। सो शहज़ादी लैला सोचियो त परियूं आहिनि, परियुनि खे त ख़बर ज़ाहिरी ॻाल्हि हूंदी, हीअ उॾनि थियूं कनि थियूं, जादुई इल्मु वग़ैरह हिननि वटि आहे। सो शहज़ादी लैला आई डोड़दे डोड़दे उन परी जे पेरनि ते किरी। सो परी खे चवणु लॻी त हीअ मसइलो हीअ आहे, मुंहिंजो मुड़ुसु लैल शहज़ादो गुम आहे, तोखे को हुनजो अतो पतो हुजे त मूंखे ॿुधा। सो परी खे बि अची वियो रहम, छो त शहज़ादी लैला अची हुनजे पेरनि ते किरी। सो परी चवणु लॻी त बिल्कुलु हाणे परियुनि जा मुड़ुस केरु देव बि हूंदा हुआ। सो परी चवणु लॻी शहज़ादी लैला खे त बिल्कुलु तुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजे मुड़ुस वटि क़ैद आहे, मुंहिंजो मुड़ुसु देव आहे, उन वटि तुंहिंजो मुड़ुसु क़ैद आहे। हाणे तूं हीअं कर, तूं हींअर हली वञु कंहिं कुंड पासे में किथे परे हली वञु, हीअ फिलाणे हंधि मुंहिंजो घरु आहे, ऐं वञा थी उते उन कोठी में तुंहिंजो मुड़ुसु बंदि आहे, देव हींअर अचण वारो आहे, जे अव्हां खे ॾिसी वेंदो त माॻे कंदो क़ैद, ऐं आऊं इहो पाणे बंदोबस्तु करियां थी। सो नेठि देव आयो ऐं परी उन खां उन दरवाज़े में जंहिंमें लैल शहज़ादो क़ैद हो उन जी चाबी, मतिलबु चइजे कुंजी चइजे, चाबी चइजे, सो परी उन देव खां वरिती। सो देव वरी केॾांहुं हलियो वियो। सो परी आई उन शहज़ादी लैला वटि ऐं उनखे उतां वरितईं, सिधो आई उन कोठी में। उहा कोठी खोले ऐं लैल शहज़ादो कढी उन शहज़ादी लैला खे उन परी ॾिनूं। सो परी चवणु लॻी उन शहज़ादी लैला ऐं लैल शहज़ादे खे चवणु लॻी त हाणे हितां हलिया वञो, जे अगरि वरी आयो, जे अगरि देव अची वियो त अव्हां खे क़ैद करे छॾींदो, मुंहिंजी बि कोन ॿुधंदो। सो नेठि शहज़ादो लैल ऐं शहज़ादी लैला उतां निकिता, हाणे वापसी अची पंहिंजे महल में पुॻा। सो हसी ख़ुशी सां उते रहणु लॻा। सो हाणे ॿिए ॾींहुं बादशाह वरी बि धीउ खे चवणु लॻो त मां मूंखे शिकार जो शौक़ु थियो आहे, तुंहिंजे मुड़ुस खे वठियो थो वञा। सो हिते शहज़ादी लैला चवणु लॻी त अबा महिरबानी, अॻु में बि मुंहिंजो मुड़ुसु तूं विञाए आयो हुएं, वरी जे हिन खे तूं वठी ईंदे, वरी बि विञाए ईंदे, तोखे ख़बर न आहे त केॾी जदोजहद सां ऐं मुंहिंजे मुड़ुस खे उतां आज़ादु करे आयो हुयुसि देव खां, तूं वेंदे वरी गुम करे ईंदे। सो बादशाह मञे न, बादशाह ज़िद करणु लॻो, पंहिंजी धीउ खे चवणु लॻो। सो नेठि धीउ बि खणी मोकल ॾिनी। सो वरी बि लैल शहज़ादे खे वठंदे बादशाह आयो उन जॻह ते, उते ई लैल शहज़ादे खे वरी विहारे ऐं पाण वियो शिकार ते। वरी उहो साॻी देव आयो, खणंदे उन लैल शहज़ादे खे थियो रवानो। सो नेठि बादशाह वरी आयो ॻोल्ही, लैल शहज़ादो हुजे न, वरी साॻी आयो बादशाह अची धीउ खे ॿुधाईं। सो धीउ चवणु लॻी बाबा नेठि न मञे, वरी बि विञाए आहीं। सो हुन शहज़ादी लैला खे त ख़बर हुई। सो वरी आई उन परी वटि, परी खे हक़ीक़त करे ॿुधाईं। सो परी चवणु लॻी त अदी ॻाल्हि ॿुध, तुंहिंजो मुड़ुसु बेशक मुंहिंजे मुड़ुसु देव ई खंयो आहे, पहिरीं बि आज़ादु कराए ॾिनो हुअमि। सो हुनखे ख़बर पइजी वई हले छा, सो मूंसां अञा ताईं ॻाल्हाए बि नथो, ऐं उन कोठी में बि तुंहिंजे मुड़ुस खे रखियो कोन्हे। हींअर तुंहिंजे मुड़ुस खे रखियो आहे त पंहिंजे वारनि में, मुंहिंजे मुड़ुसु देव तुंहिंजे मुड़ुस खे रखियो आहे त वारनि मंझि, ऐं मूंसां ॻाल्हाए बि नथो, मुंहिंजी ॿुधंदो बि कोन, छो त पहिरें अॻु में मूं आज़ादु करायो, सो मूं ते कारिजी पियो हो। हाणे तूं ई वञी हुन सां ॻाल्हाइजांइ, सो तोसां सची करे त सही आहे, जे अगरि चवे त मूं वटि कोन्हे, तूं चइजांइ त तुंहिंजे वारनि में आहे। एतिरो कुझु तोखे आउं ॿुधायां थी, बाक़ी तूं पाण हुन सां ॻाल्हाइजांइ। सो नेठि परीअ उन शहज़ादी लैला खे ॾस पतो ॾिनो देव जो, आई उन देव वटि अची मामा मामा कयईं। सो देव चयो त मामा मामा न करीं त तुंहिंजा आउं कमु लाहे छॾियां हा, तोखे मारे छॾियां हा। सो शहज़ादी लैला चवणु लॻी त मारींद भले मारे छॾियां, अञा बि हाज़िर आहियां। सो हिते देव चवणु लॻो त छॾ हिन ॻाल्हि खे, भला ॿुधा छला आई आहीं, कहिड़े कम सां आई आहीं।
सो शहज़ादी लैला चवण लॻी उन देव खे त मुंहिंजो मुड़ुसु तो वटि आहे, उनखे आज़ादु कर। सो देव चवणु लॻो त तुंहिंजो मुड़ुसु मूं वटि आहे ई कोन। सो हिते शहज़ादी लैला चवण लॻी त मुंहिंजो मुड़ुसु तुंहिंजे वारनि में आहे, तुंहिंजे मथे जे वारनि में लिकियलु आहे। सो देव खे ॾाढो शर्म आयो। सो नेठि हुन शहज़ादी जे मुड़ुस खे उन संदसि वारनि मञा कढी ॾिनई शहज़ादी खे। सो चवणु लॻो त अॼु खां ॿीहर मुंहिंजी हद में न अचिजो, जेकर मुंहिंजी हद में आयो त आउं कॾहिं बि कोन छॾींदसि हाणे। सो नेठि शहज़ादी लैला उन लल शहज़ादे खे उतां वरितो, सिधो आया पंहिंजे महल में उते। सो हाणे नेठि हिकु चकर लल शहज़ादो चवणु लॻो उन सोरे खे, उन बादशाह खे, त बादशाह सलामत सोरे खे चवणु लॻो मूंखे ॾियो इजाज़त, जीअं आऊं ऐं शहज़ादी वञूं मुंहिंजे माउ पीउ खां मिली अचूं, काफ़ी टाइम वक़्तु थी वियो आहे। सो बादशाह ॾिनी इजाज़त। हाणे लल शहज़ादो ऐं शहज़ादी लैला सो ॿई ॼणा कुझु सिपाही वग़ैरह वरितऊं। सो आया उते उन बादशाही में। हाणे उन बादशाही में माना उन लल शहज़ादो आयो, जिते उनजो पीउ उनजी माउ इहे सभु रहंदा उन बादशाही में आया। सो हाणे उन बादशाह उन राणी विसारे छॾियो, त असांजो पुटु ख़बर न आहे किॾां वियो, हुननि त इहो आसरो लाहे छॾियो त आहे जीअरो या कोन्हे या मरी वियो। सो लल शहज़ादो अची उन बादशाही में पेर रखिया। बादशाह जॾहिं ॾिठो संदसि लल शहज़ादे खे, राणी ॾिठो, सो ॾाढा ख़ुशि थिया। सो डोड़ी अची भाकुर पाए मिलिया। सो लल शहज़ादो बि हिननि सां मिलियो। सो ॾाढो ख़ुशि हुजे, गॾु शहज़ादी लैला बि हुजे। सो सॼी हक़ीक़त करे उन्हनि सां माना ॿुधाई उन्हनि खे। सो नेठि बादशाह इन ख़ुशीअ मंझि वज़ीर खे चयो त वञी पंहिंजे राज भाग में पड़ो हला त 40 ॾींहं ताईं केर बि खाधो वग़ैरह न पचाए, मानी वग़ैरह न पचाए, 40 ॾींहं सभु अची खाधो हिते मुंहिंजे महल में खाईंदा। सो नेठि वज़ीर इहो पड़ो वञी घुमायो, चवणु लॻो त लल शहज़ादो आयो आहे। लल शहज़ादे जी ख़ुशी मंझि बादशाह चयो त 40 ॾींहं अची मानी मुंहिंजे महल में खाइनि ऐं मानी वग़ैरह पचाइनि न पंहिंजे घर। सो नेठि सभु माण्हू वग़ैरह आया। सो नेठि शहज़ादे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। बादशाह खे चवणु लॻो त हीअ तुंहिंजे दुश्मन जी धीउ आहे। हाणे लल शहज़ादो चवणु लॻो त आऊं वञा थो मुंहिंजे सोहरे ॾांहुं उते। सो नेठि बादशाह कुझु सुखड़ियूं वग़ैरह कुझु इनाम तौरु हेॾां होॾां सो उन्हनि खे ॾिनई। सो हाणे उहे सिपाही उहो लल शहज़ादो उहा शहज़ादी लैला वरी उतां निकिता, सिधो आया शहज़ादी जे पीउ वटि। सो अची उते पुॻा। उते हक़ीक़त करे उन लल शहज़ादे ॿुधाई त हीअ आहे मुंहिंजो पीउ बादशाह आहे, अव्हां जी पाण में दुश्मनी हुई। सो ख़बर उन बादशाह खे शहज़ादी जे पीउ खे हाणे पई। सो नेठि उहो बि इन ॻाल्हियुनि खे इन दुश्मनी खे विसारे वेठो। सो नेठि हसी ख़ुशी सां इहे सभु ॻाल्हियूं विसारे छॾियूं, हसी ख़ुशी सां रहणु लॻा। सो नेठि हयाती जा ॾींहं गुज़रिया। हाणे लल शहज़ादे जो पीउ ऐं शहज़ादी लैला जो पीउ सो त ज़िंदगी जा ॾींहं आहिनि, सो त मरी हलिया। सो नेठि उन लल शहज़ादे ऐं शहज़ादी लैला छा कयो जो ॿिन्ही बादशाहियुनि खे गॾाए हिकिड़ी बादशाही कई। सो हाणे उहो लल शहज़ादो ऐं शहज़ादी लैला सो सुठे नमूने सां उहा हिकिड़ी बादशाही गॾाए सो उहे हलाइणु लॻा। ऐं उते जा राज भाग जा माण्हू तमामु ख़ुशि ऐं सवला सुखिया। सो नेठि हुननि जो जान हुननि जी ज़िंदगी सुठे नमूने सां पई हली। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।